अरबाब नेक मामन खे पंहिंजो नुक़्ते नज़र पंहिंजो मौक़िफ़ रखण जो पूरो पूरो हक़ आहे। छाकाणि त जंहिं स्कूल ऑफ थाट जो आहे, जंहिं फ़िक्र जो आहे, उहो फ़िक्र यकीननि तरक़ी पसंदि कोन्हे। ऐं हिकिड़ो असां हुनखे रिलीज़ पसंदि चई सघूं था या मज़हबी नुक़्ते नज़र चई सघूं था। उनखे इहो हक़ु आहे त उहो पंहिंजो मौक़िफ़ रखे ऐं उनखे इहो मौक़िफ़ रखणु ॾिनो वञे हा कॉन्फ्रेंस में, अगरि हुन ॻाल्हाइणु चाहियो थिए। तंहिंजे करे उनखे धिका ॾेई कढणु बि मज़मत लाइक़ु अमल आहे। पर उन सां गॾोगॾु अरबाब नेक मोहम्मद पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे ॿियनि खे काफ़िर, दुहिरियो, करार ॾियणु ऐं इदारनि खे चवणु त उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि खे मुल्क दुश्मन करार ॾियण बि मज़मत जो अमल आहे। तंहिंजे करे ॿई अमल सुठा कोन्हनि। न उन कॉन्फ्रेंस में अरबाब नेक मोहम्मद खे बेइज़्तो करे कढणु, धिका ॾेई कढणु वारो अमल बहितरु हो। न ई अरबाब नेक मोहम्मद जेको रिएक्शन कयो आहे या जेका प्रेस कॉन्फ्रेंस में जेको मौक़िफ़ इख़्तियारु कयो अथसि, उहो अमल को तारीफ़ लाइक़ु आहे। ॿई अमल हिकु जहिड़ा मज़मत लाइक़ु आहिनि।